अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरिंग जी बस्ती न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुको आहियां। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त जी दोस्तों, बिना देर जे हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। त इन नंढड़ी वीडियो में तव्हांखे सॼी अपडेट ॾींदासीं त ईंदड़ एपिसोड में शहरोज़ ख़ान खे छा कयो वेंदो। शहरोज़ ख़ान सां हिकु नौकरनि वारो सलूक कंदी रुख़सार बेगम, जीअं त शाह मुराद ऐं शेमी राणा सां गॾिजी शहरोज़ ख़ान जो टको मान कंदी रुख़सार बेगम। उन खां नौकरनि जो कमु वठंदी दोस्तों। जी दोस्तों, त ॿिए पासे तव्हां ॾिसंदव त बिजार ख़ान जी सालीअ जे मरण खां पोइ पंहिंजनि माण्हुनि खे होशियारु कंदो ऐं चवंदो त हाणे हुन जे पोयां अॻियां पोयां केर बि न आहे। तव्हां वञी बानो खे खंभे खणी अचो जीअं मां हुन सां निकाह करे सघां। त हिते हू हुन जा माण्हू चवंदा त सालीअ खां वधीक हुनजो पीउ ॾिघो आहे, छो त असांजे क़ैद में अलाए केतिरा साल हू रही वियो आहे, पर हुन हार नाहे मञी। अॼु बि हू शींहं जी दिलि रखे थो। त हिते बिजार ख़ान चवंदो त हू केतिरो बि दिलेर हुजे, पर हू पोड़ो थी चुको आहे, हू असांजो कुझु बि बिगाड़े नथो सघे। जी दोस्तों, त सोडो बि शादीअ जूं तयारियूं करे रहियो आहे ऐं सभु माण्हुनि सां माना हमदर्दीअ सां पेश अची रहियो आहे ऐं सख़्ती हुन ख़तमु कई आहे। सालीअ जे मरण खां पोइ अञा बि सोडो नरम दिलि थी वियो आहे दोस्तों। त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक असां अहिड़ियूं अपडेटूं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थिए ऐं अहिड़ियूं अपडेट तव्हां ताईं पहुचाईंदा रहूं। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।